हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। त जीअं त मां तव्हांखे थोरो ॻोठ जी सियासत खां बि आगाह करायां ऐं हिते बि जेको आहे जेका सूरत हाल आहे मींहं जी बारिश जी ऐं हिन जी बर्फ़ जी उहा बि ॿुधायां। त करप्शन जूं गज़ब कहाणियूं हाणे असांखे जेको आहे UN बि पैसा ॾिना जेके 1.5 साल थी वियो बरसाति जे सटियलनि जे लाइ, उन्हनि जे लाइ ॾिनाई पैसा त जेको आहे तव्हां इन्हनि खे मदद कजो UN। ऐं उहे जेके आहिनि से अञा ताईं 1.5 साल थी वियो दादू मेहड़ जाते ताते कंबर वीचारा माण्हू जेके आहिनि जेके बि सटियल इलाइक़ा हुया उन्हनि में माण्हू वीचारा जेको आहे आसमान जे हेठां अञा बि टेंटनि में वेठा आहिनि। ऐं हिननि जेको आहे चयो त असां जेको आहे किश्तुनि में तव्हांखे पैसा ॾींदासीं, उहे किश्तुनि में बि उन खे ॾिना अथऊं उन्हनि खे जेके हिननि जी यारी दोस्तीअ वारा या ॾेठ वारा या पंहिंजी पार्टीअ वारा। उन में छा कयो अथऊं 75,000 ॾिनो अथऊं त तव्हां उन ते आणियो हिन ते DPC ते, DPC खां पोइ तव्हांखे वरी ॾींदासीं पैसा। हाणे ग़रीब माण्हू काॾों हाणे ग़रीबनि खे 75,000 में जेतिरी हिननि जी डिमांड आहे उन जे मुताबिक़ थिए कोन थो। ऐं माण्हू जेके आहिनि वीचारा ॾाढो मुश्किल में आहिनि। माण्हुनि जी जेका हालति जेका आहे हींअर सीअ में ॿार जेके आहिनि से औरतूं। ऐं उनखां पोइ अॼुकल्ह वरी ॿियो हिकिड़ो नओं तव्हांखे नज़र आयो हूंदो त कलंदर शहबाज़ जे दरगाह तां जेको 2.5 करोड़नि जो सोन ऐं कुझु मालियत पैसा बि आहिनि, उहो जेको आहे चोरी थी वियो आहे। जंहिंमें उनजो जेको आहे मैनेजर ज़ुबैर बलोच अलाए केरु सो उनजी FIR थी वई आहे। उनजी हिन निगरां हुकूमत जे मिनिस्टर मां सम्झा उमर सूमरो आहे, जंहिं जेको आहे सो इन्वेस्टिगेशन कई आहे शुरू। हाणे इहो त जॾहिं ही हुकूमत में न हुया उस्ताद, हे जॾहिं हुकूमत में हूंदा हुआ तॾहिं त अलाए छा कंदा हुआ। हाणे इहो सॼो सिस्टम उहो अथव जेको मुराद अली शाह वारो ऐं हो जेको उमेर बाजारी जेको 1.5 करोड़ जी डाके में पकड़ियो कराचीअ में, हाणे उनजो बि हो थी वई अथव ज़मानत। त बाबा हे तव्हां सोचो हाणे इहे पैसा जेके आहिनि दरगाहुनि जा हर महीने इहे खायूं ऐं जेको आहे हाणे पंहिंजी इलेक्शन मुहिम खे हलाईंदा। असांजी गुज़ारिश आहे आम माण्हुनि खे त बाबा इहे छाजे लाइ था वञी तव्हां सोन उछलियो, छाजे लाइ था वञी जेको आहे सो तव्हां जेको आहे सो अरे मैं आ रहा हूँ मैंने कहा कौन है ये, कौन बोल रहा है आता हूँ ओके। तो ये दरगाह ते जेको पैसो हो उहो बि उन में गबन आयो अथऊं। ऐं उन खां पोइ इम्तियाज़ शेख जेको शिकारपुरी चइजे दफ़ा सैयद था खाइनि, पर शेख में मिण जेके बि अचनि था शहर झील में मिण सभु बहती गंगा मां खायूं बीठा आहिनि। असां चऊं त केरु ॿियो को न खाईंदो, उहो वरी छा कयो अथऊं उन जेका सिंध खे पीअण जो पाणी ॾिए थी थधो किंजर झील, हाणे हे सभु कुझु विकिणी हाणे ढंढुनि जे कढ बि लॻा अथव। उते कोई 6,500 जेको आहे सो एकड़ जेको आहे उते हिननि हिकिड़ो को मनसूबो ठाहियो आहे जंहिंजे ज़रिए उहो विकिणणु था चाहिनि। पर उन ते हिन मिनिस्टर ऐं मौजूदा वज़ीर आला साहब उन एक्शन खयो आहे ऐं उनखे बंदि कयो आहे। त बाबा हे जेको आहे सिंध जी ज़मीन छा इहो जाते ताते तव्हां रुगो एजेंसियूं ठाहींदा वतंदव छा? हेॾा उस्ताद आहिनि ख़ुदा को गरक करेनि। सिंध सॼी गरक करे बाबा, सिंध खाई अव, सिंध खे कुझु न बचायो अथऊं। अल्लाह हाफ़िज़। वरी जेको आहे कुझु इंफॉर्मेशन हूंदो तव्हांखे ॿुधाईंदासीं। बाक़ी जेको आहे सो तव्हां वोट जेको आहे ॾियो सही तरह सां ॼाणे सुञाणे
कंहिं पंहिंजे सही माण्हूअ खे। अलाह हाफ़िज़।